सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK Deanta Penchepan में सिंधियत जी पहचान। जय झूलेलाल साथियों, ही आहे सिंधु दर्शन जी शानदार पेशकश। जय ॾियारी जे ॾिण जी शाम के ठाहियो आहे हसी ऐं दिलकश। हली रहिया आहियूं साथियों हिंदुस्तान जे ॿाहिरि वसियल सिंधियुनि जे हिकिड़े ॿिए ख़ूबसूरत स्थान सिंगापुर ते, जिते श्री वासुदेव ख्यालानी जिन जी अध्यक्षता सां सजल संस्था सिंगापुर सिंधी एसोसिएशन पंहिंजे मेंबरान वाइस प्रेसिडेंट हैरी गुरनानी, सेक्रेटरी गुलाब डावलानी, ज्योति दरियानानी, अलका अनबरासू, मेशू डोवानी, प्रताप आनंदानी, आशा सिंह ऐं महाराज दीपक शर्मा, विष्णु बेलानी, अशोक मेथाराम, भावेश गुरनानी, वासुदेव चंदी रामानी पंहिंजे सॼे कुटुंब सां मिली मनायो प्रकाश जो पर्व दीपावली। तव्हां ॾिसी रहिया आहियो न कि लवीना, जितेश, रौनव, हिरण्या, सुनहरी, जूली, प्रियंका ऐं गीतिका ऐं घणेई सुठा सुहिणा ॿार ऐं वॾा बि डांस जी हिन खूबी, खूबसूरती ऐं खुमारी के, हिन नज़ारे के, हिन नज़राने के, इन नृत्य प्रदर्शन के कहिड़े बखूबी तरीक़े सां निभाए रहिया आहिनि। हलो मज़ो था वठूं इन डांस परफॉर्मेंस जो। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। गाह पुटन ऐं पेरूं पचन, मौला करे वरी हेल वसन। गाह पुटन ऐं पेरूं पचन, मौला करे वरी हेल वसन। हर काछे ऐं कारूं झरते बादल कारा 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 कारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। ओए हाणे पेश आहे गीतिका हेमदेव, वनीशा थदानी ऐं नानिक थदानी जिन जी शानदार अदाकारी सां सजल ही ड्रामा यानी कि नंढी सी स्किट। राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। शीला, ओ शीला, छा वेठी करें? सस याद अथई? अम्मा अच्छा पई, हथ ब कम ॾे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो,
ही जेको तई सॼो टाइम राम 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 वेठा जपो, उहो भगवान जो नालो वेठा जपो या पंहिंजे पुट राम खे वेठा यादि करो? न अन्न न जल, सुबुह खां मां बुखी वेठी आहियां। नेरनि छा ठाही थी? ब्रेड टोस्ट, चांहि ऐं तव्हांजूं दवाऊं खणी थी अचां। दवाऊं त तुंहिंजी एरियूं आहिनि शीला, भई दवा अंदर मुंहिंजो दम ॿाहिरि। अहिड़ा सुठा असांजा सिंधी खाधा, कोकी, दाल पकवान, मानी सियल, मालपुआ, सभु विसरी विया छा? नेरनि ठाहियां, घर खे ॾिसां, मंझंदि जूं तयारियूं करियां, आख़िर छा करियां? शीला, लंच ठाहे जाए, मां खाइण ईंदोसीं। अची वियो ऑर्डर। जोणे चारींदी, दाल जो कूंडो ऐं भींडियुनि जो बूंडो, अची खाइजे। हेॾां दाल चांवर ऐं भींडियूं पटाटा थी ठाहियां। मूंखे त ख़बर हुई। अम्मा, गुड़ ॼाणे, गुड़ जी गोथरी ॼाणे, तव्हांखे कहिड़ी ख़बर? पोरिया त सभु मूंखे था करना पवनि न। हा सम्झियमि। सिंधी में चवंदा आहिनि, पंहिंजी गति पोइ गॾ खे पेरे। अम्मा, ताना केतिरा बि हण, पर आई त तूं मूंखे प्यारी। चवंदा आहिनि न, ससु त काठी जी बि सुठी। बेरो तरई। हेलो। Hello, Sheila. How are you? Hey, Fatima. How are you, dear? I am fine. Long time no see. This COVID situation cannot even meet, la. I'm missing all my friends. Hey, Fatima, by the way, have you been vaccinated? No, I don't want to be vaccinated. Huh? Are you vaccinated? Yes, done already. You must go for yours too, you know, to protect yourself and your family. Yeah. No use la. Vaccinated also kena COVID. Oh, Not vaccinated also kena COVID. My friend vaccinated is in hospital now. oh, cannot say. Eto nasebla. But we must take precaution. You please go and get your vaccination done, Sayang. I don't want to lose a good friend like you. Okay lah. I will go for it now. Takut sakit lah. Goodbye, Sheila. Thank you so much for encouraging me. Bye-bye. Bye, Fatima. You stay safe, take care, and vaccinated. Goodbye. Bye. फोन ते वेहण जो टाइम अथई, सॼो ॾींहुं फोन पिया अचनि। वञा थी रंधिणे में। ॿियो कुझु कमु हुजेव त हींअर ई ॿुधायो। घड़ी घड़ी सॾु न कजो। टीवी ॾिसणी हुजेव त हलाए ॾियांव। हा हलाए वञ, कुझु त टाइम पास थींदो मुंहिंजो। हा ठीकु आहे, ही तव्हांजो अनुपमा सीरियल पियो हलेव, ठीकु आहे। मां वञा थी रंधिणे में। हिते असांजो सिंधी पहाको कहिड़ो न फिटिंग आहे। जेको चुल्ह ते सो दिलि ते। अम्मा भले केतिरो बि मूंसां पाए खणे, पर प्यार बि मूंखे कंदी आहे। जान अथसि मूं में। फोन ॾिस कंहिंजो आहे, राम जो हूंदे। हा ॾिसां थी। हलो, हा हेॾां अचो पिया। हाँ मुझी प्यारी शीला, खाधो तैयार आहे? जी खाधो तैयार आहे, जल्दी अचो। मूंखे खाई जल्दी वापस ऑफिस अचणो आहे। जल्दी अचो, मां वञी थी टेबल सेट करियां। जी ख़ुश त जां ख़ुश। वाह मुंहिंजी प्यारी शीला।
हेॾा अची विया? वाह मुंहिंजा प्यारा। वाह मुंहिंजी प्यारी शीला, वाह। खाधो तयारु अथव, हथ धोई अचो। अम्मा तई बि अचो, अची खाओ। मां कोसियूं कोसियूं मानियूं पचाए थी अचां। तई वियो, मां मानियूं खणी थी अचां। तव्हांजो फेवरेट खाधो ठाहियो त मां। थोड़ा फुल्का फुल्का दे। खाओ खाओ मां। हाँ तव्हांजो दाल चांवर पेट भरे खाओ, बुख लगी हूंदव। हाँ 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 हे तव्हांजी भिंडियुनि जी भाॼी जेका तव्हांखे वणंदी आहे। हाँ अचो त शुरू करूं। हाँ हाँ ठीक आहे। हाँ सुठी। शीला, खाधो त तुंहिंजे हथनि जो, पोइ भले छा बि खाराई, दाल खाराई या भिंडियुनि जो बूंदो। अम्मा चर्चा वेठी कयां। शीला छा बि ठाहे, हथनि में जस अथसि। मुंहिंजी प्यारी अम्मा। अम्मा शीला, मां ऑफिस वञा थो। ज़माने जी हवा ॾाढी ख़राब आहे, संभाले वञजांइ, बूथ वधी वञजांइ। हा मां, बूथ त मुंहिंजो तव्हां ॿिन्हिनि जे अॻियां बंदि ई आहे। ताना ज़रूर हणंदा। ठीकु आहे, शाम जो घर जल्दी अचिजो। हाँ 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 हाँ, खाधो त तमामु सुठो आहे। बाय। ओके संभाले वञिजो। वरी आयसि फोन। हेलो। Hi Sheila, how are you? Hey Lily, I am fine dear. What about you? You know lah, not easy to live with a husband who have dementia, forget everything, even forget that he's eaten. Yeah, always keep asking me for food all the time. Chat lah. I'm so tired. I can understand. Poor you. Life must be so hard for you. Just work, work, work all day. No enjoyment at all. No time to even meet friends and share some happy moments. I miss those days lah. Me too. Going for lunch after exercise was real fun. Hope everything will be back to normal. You know, Sheila, I got something to tell you. Yes dear. What? Please tell me. I got scammed and I lost 20,000. So chatlat leh. Oh my God! $20,000? How did this happen? And when? I did not realize that I had a scam call from, and I gave all my particulars to the caller. Next minute, I had a call from the bank. They told me that I had a transaction of 20,000 from my account. So keksim leh. Oh dear. What did you do next? Well, I told the bank to stop all my outgoing payment from my account immediately. They say that they will look into it, but they say that most probably I will not be able to get my money. Good thing my husband has dementia, or else I will die. Wasilia lo. Oh, so sorry for you, dear. But thanks for sharing with me. We all have to be very careful. Hope to see you soon and meet up. Bye, Lily. You take care. Bye, Sheila. Hope everything goes well. Take care.
Take care, dear. See you soon. Don't tell anybody about my scam. Don't worry, dear. You rest assured. I won't tell anyone. You take care, okay? Bye. Bye. ज़माने जी हवा ॾाढी ख़राब आहे। मुंहिंजे हिकिड़े दोस्त जे अकाउंट मां 30,000 निकिरी विया। ओए अल्लाह, इहो कीअं थियो? मुंहिंजे साहेड़ीअ जा बि $20,000 बैंक मां गुम थी विया। अम्मा शीला, फ़ोननि ते संभाले ॻाल्हाइजो। कंहिंखे पंहिंजा नाला नंबर न ॾिजो। केरु अंजान माण्हू सां बि न ॻाल्हाइजो। कान महिल कंहिं जहिड़ी भितियुनि खे बि कन आहिनि। हाँ रामा, मां कंहिंसां बि फ़ोननि ते एतिरो ॻाल्हाईंदी कोन आहियां। हे शीला खे सम्झाए, सॼो ॾींहुं पिया फ़ोन अचनि। अम्मा हेॾा मां बि हाणे संभाल कंदसि पाण खे ऐं पंहिंजे परिवार खे असीं महफ़ूज़ रखंदासीं। तव्हीं सभई पंहिंजी संभाल कजो ऐं सुई ज़रूर हणाइजो। इहो मुंहिंजो जोरो अथई खीर खंड। वाह वाह वाह, छा त मैसेज छुपियल हो इन शानदार नंढी सी स्किट में। हाणे पेश आहे वर्षा जगदीश मेघानी जिन जी डांस परफॉर्मेंस। Holy party people in the house. It's time to get growing now. Move to the rhythm. Why don't you? Not to red. That's where. Oh yeah. Not red. वाह साथियों, हिन शानदार ख़बर खे असां वटि मोकिलियो सिंगापुर सां असांजे मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जे शहदाई श्री वासुदेव ख्यालानी जी। तिन जो वॾो घणो शुक्रिया।